बदीन खोरवा लग मल्हान ऐं जतन सां ज़मीन जो सौदो करे फुरंदड़ ज़मीन मालिक ऐं पुलिस ख़िलाफ़ कणियो गवर जे ॻोठ लोंग मला ऐं यूसुफ जत जे रवासियुनि मोहम्मद उस्मान मला, साले मोहम्मद जत, आसिफ अली मला, सुभान जत पारां ज़मीन वेकिरो करे ॾींदड़ यूनाइटेड राइस जे मालिक दीवान कंबू मिल वल्द तीरतमल ऐं पुलिस ख़िलाफ़ ऐवान सहाफ़त अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। ऐं प्रेस कॉन्फ्रेंस कंदे हिननि जो चवणु हो त 3 महीना अॻु कंबूमल वल्द तीरथ दीवान असांखे 82 लख रुपए जी ज़मीन वेकिरो करे ॾिनी हुई, जंहिंजी 72 लख रुपया कैश रक़म वठण खां पोइ एग्रीमेंट करे ज़मीन जो कब्ज़ो असांजे हवाले कयो वियो। बक़ाया पैसा 3 महीननि अंदरि ॾियण जो वादो कयो वियो, पर ज़मीन जी एग्रीमेंट करण खां पोइ हिन वक़्तु ज़मीन जे सौदे तां फिरी वियो आहे, जॾहिं त ॾिनल ज़मीन ऐं सर्वे ज़मीन ते कब्ज़ो करण लाइ हथियारबंद माण्हू आंदा वञनि था, जेके असांखे ज़मीन ख़ाली करण जूं धमकियूं बि ॾेई रहिया आहिनि। टोटल पैसा टोटल साढी 82 लख जो सौदो थियल न, पैसा 72 लख साढी 72 लख मिलियल आहे, बाक़ी 10 लख रुपया नहीं आहे असां बकाया 10 लख बकाया। सही कब्ज़ो त बिल्कुलु असां नहीं, कब्ज़ो असां वटि आहे, कब्ज़ो असांजे पाण ॾिनई आहे, आबादी असां पिया करियूं, कब्ज़ो असांखे ॾिनई आहे, बाक़ी हाणे उहो सिर्फ़ु खातो कोन थो ॾिए, पंहिंजा पैसा जेका खणे पंहिंजा असांजे खातो ॾिए। हिन जो वधीक चवणु हो त राइस मिल मालिक बासर ऐं सियासी माण्हुनि जे पुठिभराई हासिल आहे, जेके संदन मदद करे रहिया आहिनि, जंहिं करे खूरवा पुलिस असांजो जीअण जंजाल बणाए छॾियो आहे। पुलिस हथां ज़मीन ख़ाली करण लाइ असांखे तंग कयो वञे पियो, जॾहिं त बासर सियासी वॾेरा ऐं खूरवा पुलिस मुतासिरीन सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान, सिंध हाई कोर्ट, IG सिंध, DIG हैदराबाद, SSP बदीन खां मुतालबो कयो आहे त राइस मिल मालिक ऐं खूरवा पुलिस ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे ऐं असांखे इंसाफ़ फराहम कयो वञे। अली मोहम्मद शाहानी, बेरोची मीडिया ज़ा न्यूज़ SD बदीन।